राज कहिड़ो आहे? रब चवे थो मुंहिंजे पाक क़ुरान करीम खां पुछ त तोखे ख़बर पइजी वेंदी त तुंहिंजो अल्लाह उहो आहे ओ जॾहिं न पंहिंजे महबूबनि खे प्यार ॾेई घुराईंदो आहे त उहो राति जो ई इंतखाब कंदो। इजाज़त ॾियो त क़ुरान पढ़ा। अल्लाह फरमायो व इज़ वाअदना मूसा 40 लैलतन। मुझे सोने करीम रब हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे कोहे तूर ते घुरायो, हुक्म ॾिनो घणियूं रातियूं 40 घणियूं रातियूं ॾींहं आया या कोन आया? जवाब ॾियो। ॻाल्हायो। जिते 40 रातियूं आयूं उते 40 ॾींहं भी आया, मगर पूरो अल्लाह जो कुरान करीम खोले ॾिसो, अल्लाह ॾींहं जो ज़िक्र न कयो। करीम रब जे ज़ात मूसा कलीमुल्लाह जे 40 रातियुनि जो ज़िक्र कयो। असां वाली अर्ज़ कयो ओ मुंहिंजा मौला तुंहिंजो राज़ सम्झ में नथो अचे। मुंहिंजा करीम रब जिते 40 रातियूं भी हुयूं उते 40 ॾींहं भी हुया। ओ मुंहिंजा सुण करीम रब राति जो ज़िक्र कई, ॾींहं जो ज़िक्र न। रब तो चवे ॿुधाइण थो चाहियां महबूब आशिक जॾहिं महबूब सां मुलाकात सजाईंदो आहे त ॾींहं न पर राति जो इंतखाब कंदो आहे। आशिक जॾहिं महबूब सां मुलाकात सजाईंदो आहे पंहिंजे हाम ते खणी हथ रख। राज कहिड़ो आहे? राज इहो आहे त हिकु महबूब हुजे, ॿियो आशिक हुजे, टियों कोई न हुजे, शोर न हुजे, आवाज न हुजे, रोशनी न हुजे। यानी रोशनी भी आशिक ई माशूक खे डिस्टर्ब कंदी आहे। जो तो रोशनी भी न हुजे, बिल्कुल ऊंदा ही हुजे ऐं आशिक ई माशूक जी मुलाकात हुजे। रब तो चवे ऐं मुंहिंजा बाना जेकॾहिं मां अल्लाह जे क़ुरान खे न पढ़ंदे त तोखे क्लियर मिली वेंदो त राति वरी उहा बि ऊंदा ही राति। इन राति में ई त राज़ आहे आशिक पंहिंजे माशूक सां कंदो मुलाकात। अल्लाह ताला फरमा मुझे पाक कुरान करीम दे निहार जी मुझे मौला अल्लाह फरमा सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही। इन जगह ते भी करे मुझा दोस्त अजीज अगे वधण तो चाया। ओ मुझा सोना करीम रब, ओ मुझा खालिक मालिक रब, भला इहा जेका रात जी मुलाकात आ, इहा जेका रात वारो मेराज आ, इहो रात वारो उरूज, इहा रात वारी बुलंदी मुझा सोना करीम रब फकत पंहिंजे अंबिया खे अता कंदो आ या पंहिंजे गुनाहगार बानड़नि ते भी मेहरबानी कंदो आ। अल्लाह जो कुरान पढ़ो, अचो तो मुझे सोने करीम रब जो कुरान पढ़ो। अल्लाह फरमायो मां अल्लाह ता कुरान में खोले बुधायो। अगर मां अल्लाह जी जात इन रात जे मुलाकात खे, इन रात जे बुलंदी खे, इन रात जे उरूज खे अगर मां अल्लाह पंहिंजे अंबिया जे ला तखसीस करे छॾिया, पंहिंजे नबियन जे ला मखसूस करे छॾिया, वो त मां रब ईअं चवां त मां अल्लाह चवां सुब्हानल्लज़ी असरा बिरसूल पाक है उहा ज़ात जंहिं पंहिंजे रसूल खे लैला रात जे हिस्से में सैर करायो। मां अल्लाह ईअं कोन चयो सुब्हानल्लज़ी असरा बिनबीही लैला, मां अल्लाह ईअं भी न चयो त पाक है उहा ज़ात जंहिं पंहिंजे नबी खे रात जो मेराज करायो। मां अल्लाह त खोले ॿुधायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही। क़यामत ताईं ही कुरान कायमा, मुझे मुस्तफा जो दीन कायमा, और मुझे मुस्तफा करीम जा दीवाना जॾहिं भी मां अल्लाह जे कुर्ब खे हासिल करण चाहियो, इहो सॼो दुनिया
में लगाए छॾिजो पर आधी रात उथी मां अल्लाह सां पंहिंजे दिल जी विरूह करे बुलंदी नसीब कंदो मां। अल्लाह फरमाए तो मां इन करे त बेअदबी चयो पंहिंजे बाननि खे मैसेज ॾिनो मुंहिंजा बांधड़ा जेकॾहिं मूं रब जे तरफ़ां बुलंदी चाहियो था त रात जो जाग, जे मां रब जे तरफ़ खां उरूज चाहियो था मौला चाहियो था अल्लाह जे तो रात जो जाग तावीज़न जी पचर छॾ तावीज़न मां कम कोन थींदे। या सोच छॾ अल्लाह फरमाए सोच छॾ वतुइज़्ज़ु मन तशाअ वतुज़िल्लु मन तशाअ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। तो जो अल्लाह ओ कादर मुतल्लिका जंहिंखे चाहे इज्जत वारो बनाए कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुअतिल मुल्क मन तशाअ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाअ वतुइज़्ज़ु मन तशाअ वतुज़िल्लु मन तशाअ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। मालिक हो मालिका एक पेनू के बादशाह बनाए पुछण वारो कोई कोने, बादशाह के पेनू बनाए पुछण वारो कोई कोने। अल्लाह फरमाए तो तुझो अल्लाह एतरो ताकतवर आहे इन्नमा अमरुहु इज़ा अरादा शैयन अन यक़ूल लहू कुन फयकून। तुझो अल्लाह की इरादो करे थी पवो हा शइ थी वेंदी आहे। रब तो चवे छा थियो तई छो तो दर दर ते धिका खाई मुसल्लो विछा पेशानी झुकाए मां अल्लाह जी रहमत तोखे सॾे रही आहे। आधी जे उथण जी अदा रख हुशारी पंहिंजे साईं सां मिलण ला मालिक सां मिलण ला सदा रख तयारी। आधी जे उथण जी अदा रख हुशारी पखी परदेसियड़ा सभई उडाणा रहियो कोन को हिते छॾियाऊं वथाणा अदा मिलिया तने अबाणा मिलिया तने अबाणा हुई संपत जने जी सारी हुई संपत जने जी सारी। आधी जे उथण जी अदा रखो हुशारी हिम्मत कर ए मोमिन अञा वक्त आहे। हिम्मत कर ए मोमिन अञा वक्त आहे। दर्द जहीं जे दिल में परे यार ना है सिक जहीं जे सीने परे यार ना है। हिता हल दुका है हिता हल दुका है अग्या पल दुभारी। आधी जे उथण जी अदा रखो हुशारी। मुझो सुहिणो करीम रब तोखे फरमाए थे मुझा बाला ये मौक़ो त ॾिनो अथई न मेराज महबूब खे करायो। महबूब हिकिड़ो ई हूंदो आहे महबूब हिकिड़ो ई हूंदो आहे। प्यार सभिनी सां हूंदो आहे पर दिल जो दिल भर हिकिड़ो। घणा की न कजनि दिल बिगजे हिकिड़े खे भले समय पिया सधू कनि उहे चिलविला चइजनि जेके दर दर लाहिनि दोस्त। महबूब हिक हूंदो आहे। रब फरमाए थो मेराज हिक यार खे करायो आहे। रब तो चवे समझ में न अचई त मां रब जो क़ुरान खोले ॾिस अर्ज़ड़ा त मुंहिंजे कलीम बि कया हो मुंहिंजा करीम रब रबी अरनी अंसर इलैक मौला दीदार त करा लेकिन मां अल्लाह उनखे बि जेतिरो नज़रानी तू न करे सघंदे हे दीदार जे लाइ यार बि ख़ासि मां मुक़रर करे छॾियो। अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह जी
वरी ॻाल्हि टिड़ी वेंदी बसि मां मोटा थो पोइ छो त कलाक मूं वटि हूंदा न ईअं ख़बर न पवंदी आहे अञा मां क़ुर खोलियो ई कोन्हे अञा सम्झो मैदान ते पियो ठाहियां भलारी राति तव्हां वाइदो कयो त थकबासी कोन थकिजो त भला हथ खणिजो थकिजो त हथ खणिजो अल्लाह जे पाक क़ुर खे खोलियो था जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे सुहिणे करीम रब जे ज़ात बाबरकात कुरान करीम में महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मेराज बयान कंदे कायनात के मैसेज दिनो ओ मुंहिंजा बानड़ो मेराज हिक यार खे करायो उरूज सभिनी खे अता कंदुसि जेको घुरंदो तंहिंखे ई मिलंदो अल्लाह फरमाए तो तमाम गौर कयो सवा लख कमो बेश अंबिया आया बैतुल मुक़द्दस में त सभई तुझे करीम रब घुराया पर छहे अर्श ते कंहिंखे ॿिए खे न घुरायो घुरायो त मूसा कलीमुल्लाह खे घुरायो मौला छाजे लाइ रब चयो इन जे लाइ जो उहो अर्ज़ कंदो हो मौला दीदार करा मौला दीदार करा बेनियाज़ रब जी ज़ात फरमायो जेको घुरंदो आहे उहो ई लहंदो आहे जेको घुरंदो आहे उहो ई लहंदो आहे तू बि घुर मौला जहिड़ो आहियां तहिड़ो तुंहिंजो आहे मूंखे को दीदार अम्मा फातिमा ज़हरा हसनैन करीमैन जी अम्मा सलामुल्लाह अलैहा हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा जी सुहिणी कुंवार कीअं चवां जंहिंजो निकाह फर्शन ते बि थिए त अर्शन ते बि थिए अम्मा खातून जन्नत गवाही वेठो इमाम हसन मुश्तबा पगदार पुत्र शेर खुदा जो इमाम हसन मुश्तबा पाक फरमाए थो त जॾहिं बिलाल महबूब जे मस्जिद नबवी मां अल्लाह अकबर जो आवाज़ ॾिनो मां ॾिठो त मुंहिंजी अम्मा मुसल्ले ते हुई मुंहिंजी अम्मा सजदे में हुई उथी रोई पंहिंजे रब ज़ुल जलाल खे मयार थी ॾे मौला उहा कॾहिं राति थींदी जो तुंहिंजे महबूब जी बचड़ी सजदा करे घरो करे ऐं मुसलमान अखियो तमन्ना तुझी मुझी बाहे त तुझी मुझी बच्ची अम्मा खातून जन्नत जे शल चादर जे ठा छाव में हुजन लेकिन मुझा दोस्त पंहिंजे बच्ची जी तरबियत ते हाकण लाज़मी आहे न मुझा सोना पाण ई तुम हो तो पर कुछ आव अग भरी त थिया मता चवे में बलोच न कम ही माकी न थियो त मुझा दोस्त एतरो मज़ो बतूल बड़ी गाल जेके मां पहुचा मेराज ते मां बाद में पहुचा अल्लाह ताला जे छो तो मां अर्ज के तो एतरो कुरान पाक जी स्टडी करेंदो हां एतरो कुरान लिखी साओ रखींदो हां जो ये लगंदो जो पंज पंज जलसा कया तने भी कुरान करीम पढ़ी पढ़ी बुधण वारा थकजन हे सजन साईं जो फकीर न थकिजे जो तो अल्लाह जे कुरान जो मज़ो ही पंहिंजो आहे अल्लाह जो कुरान उहो आहे पढ़बो फर्श ते रहमत अर्श ता वस्कार करे वसंदी आहे जे वत पड़ो मींह वसंदो आहे अल्लाह फरमायो व इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिउ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून ओ मां अल्लाह जो कुरान खामोश थी ॿुधण वारा पंहिंजे ज़ुबान खे चुप कराइण वारा रब तो चवे फिक्र न कजां तू फर्श ते भले खामोश आहीं ॾिस त सही अर्श खां तुंहिंजो रब कीअं रहमत जा छट तुझे मथा झुलाए रहियो आहे मां अल्लाह जो कुरान खामोश थी ॿुधण वारा मां अल्लाह जे रहमत जा हक़दार तुंहिंजो अल्लाह तोखे पंहिंजे रहमत जे दामन में कीअं छुपाए वेठो आहे मौला मूंखे कीअं ख़बर पवे त तो रब जे रहमत मुंहिंजे मथां वसी रही आहे रब चयो तो सोची नथो ॿाहिरि लुड़ पियो करी खामोश थी कुरान ॿुधी थो मां रब जी रहमत नाहे त ॿियो छा आहे मुझे सोने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में हिकड़ो सहाबी नओ मुसलमान थियो हुजूर जे दरबार में गुलाम वेठो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे ने निहारे रहियो चेहरे मुस्तफा
मुस्तफा दे निहारे रहियो आ टके रहियो आ खुश थी रहियो आ केडी मल अचानक उन जे जिद दिमाग जे मथा का गाल सवार थी उन जे चेहरे जो अंदाज तब्दील थी वयो इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पुछो दे खबर तुझे ज़हन में कड़ी गाल आई आ जे करे तुझे चेहरे जो रंग तब्दील थी वया अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दिल में ख्याल आयो त जेके मुसलमान थियण खां अॻु में नेकियूं कयम उन्हनि जो अजुर मिलंदो या कोन मिलंदो मुझे करीम मुस्तफा मुर्की पुछो दे खबर सिंधी में चइबो कहिड़ा फाड़ा मारिया है जंजी गाल पियो करी सिंधी में चइबो मुझे करीम मुस्तफा फरमायो इस्लाम आणण खां अॻु में तो अहिड़ी नेकी कई जंहिंजो तुंहिंजे दिल में ख़्याल थियो आहे उन जो अजर मिलंदो या न मिलंदो ओ जन्नतुल फिरदौस मस्जिद में मेरा जे मुस्तफा कॉन्फ्रेंस में वेहण वारा ए दिल जा पर्दा खोले हुजूर जे सहाबी जी गाल ॿुध वरी मुझे करीम मुस्तफा जो जवाब ॿुध दिल ठरी पवंदी बाग मदीने वरी पवंदी हर हर मदीनो याद थो अचे छा कयां हर हर मदीनो याद थो अचे छा कयां साल थी विया सिकन लाथ में हेल हुजूर घुरायो है साल थी विया सिकन लाथ में हेल हुजूर घुरायो हेल हुजूर घुरायो बाग मदीने वरायो साल थी विया सिकन लाथ में हेल हुजूर घुरायो ओ मौत मता पे अची वञे हसरत दिल में रहिजी वञे मौत मता भी अची वञे हसरत हीअ रहिजी वञे आस मुंहिंजी सुहिणा पुॼायो हेल हुजूर घुरायो वञी छो नथो बेसमर माज़र न अथ में तवकल आका तो ते अथ में पाड़े पंहिंजे सुहिणा रहायो हेल हुजूर घुरायो तकड़ ॾाढी तो छा कया पुरानो आॾो थो अचे शहर जो पहिड़ो पइजी थो वञे हुजूर पंहिंजे सहाबीअ खां पुछो सहाबीअ जो जवाब ॿुध या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया के कर्ज ॾींदो हुयुसि कंहिं माण्हूअ खे मूं कर्ज ॾिनो जॾहिं कर्ज वठण जो टाइम आयो मां उन खां कर्ज वठण जे लाइ उन जे दरवाज़े ते पहुतुसि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐन उन वक़्तु उन जे घर में उन जे घरवारीअ जे बारड़े जे अचण जो टाइम हुयो इंतजार में वेठो हुयो मूंखे जे सब्र कर परेशान वेठो हां छा में परेशान है मुझे घरवारीअ जो ॿार अचण वारो चुपड़ी करे वे मां ख़ामोश थी वेठुसि पर्दो ॾिनो पियो या रसूल अल्लाह अंदरां आवाज़ ॾेई दाईअ खे चवण लॻो जे पुट ॼमे वॾे आवाज़ में ही आवाज़ यानी सिंधी में चओ त लाॾो खणी चइजां पर जे न्याणी ॼमे त ॾुख जो आवाज़ कजा मां बिना देर जे उनखे खणी वञी कंहिं खॾ में उछलाईंदुसि मां पंहिंजी बेइज़ती बर्दाश्त कोन करे सघंदुसि या रसूल अल्लाह पंहिंजे कननि सां इन जी ॻाल्हि ॿुधमि हाणे इंतज़ार कयमि जंहिं वक़्त में उन अंदरों दाईअ आवाज़ ॾिनो आवाज़ रुअण जो हुयो हिन कावड़ में उथी करे चओ फिक्र न कर 5 मिंट में थो पहुचा मूंखे ॾे छोकिरी त वञी उछलाए अचां मुंहिंजा आका जेॾी महिल उथण लॻो मूं उन जे बाह में हथ विधो मुझा महबूब हू उठण लॻो मूं उन जे बाह में हथ विधो चई छाला थो हथ विझी चयोमांसि ॻाल्हि ॿुध इन न्याणीअ खे मार न इन न्याणीअ खे मार न इहा मूंखे ॾे जेके मुंहिंजा पैसा तो ॾे उहे तोखे आया अञा मुस्लमान कोन थियो अञा मुस्लमान वरी चो अञा मुसलमान हाजी गुलाम नबी चए तो भलाई जहीं जे भागन में
ओहो असली न भूलबो भलाई जहीं जे भागन में। ओहो असली न भूलबो जेको महबूब जे दरता पिनी खैरात पलबो। खुश नसीब है मुसलमान, मुसलमान के घर में तो राज जा राज पैदा थियन मुसलमान के घर में, लेकिन वही आवाज असां चऊं था छाजे केर थो चवे त ही डो हुआ क़यामत कह ॾिठी आ। अल्लाह अकबर अल्लाह अकबर। ऐ मुसलमान सदाइण वारा उन बेनियाज़ रब जे गज़ब खे दावत न ॾे, तोखे अंदाज़ो ई नाहे त खुदा केॾो बेनियाज़ आहे। डिॼो न करीम रब जे ज़ात खां, पनाह घुर अल्लाह जे ज़ात खां। हे तू टनी थो पियो, हे सदको आहे मुंहिंजे अम्मा आमिना जे लाल जे दुआउनि जो, न त तूं कहिड़े बाग जी मूड़ी ही जो ईअं वेठो करी। मां पंहिंजे तरफ़ खां न इजाज़त ॾियो त क़ुरान पढ़ां। काबतुल्लाह जे साम्हूं काफ़िरन चवनि था मुंहिंजे सुणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खे चओ पंहिंजे अल्लाह के जे तुंहिंजो अल्लाह सचो आ, जे कुरान सचो आ। चओ पंहिंजे रब के आसमान मां पत्थरन जो मींह वसाए अज़ाब घुरन था पिया। रब कुरान करीम में उन्हनि जे ॻाल्हि खे नाज़िल फरमायो। अल्लाह फरमायो वमा कान अल्लाहु लियुअज़िबहुम, ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजो रब जे शान जे लाइक़ नाहे। कोई आयत इन करे न पढ़े पर पढ़ी तो ॿुधायां। व इज़ क़ालुल्लाहुम इन कान हाज़ा हुवल हक़ मिन इंदिक फअम्तिर अलैना हिजारतम मिनस समाए अव इतना बिअज़ाबिन अलीम। चओ पंहिंजे अल्लाह के चैलेंज के खिदारन अल्लाह जे महबूब के चओ पंहिंजे अल्लाह के अगर तुझो अल्लाह सचो आ, अगर तहांजो कुरान सचो आ, चओ पंहिंजे अल्लाह के वेठा हूं तुझे अल्लाह जे घर में असां जे मथा पत्थरन जो मींह वसाए अज़ाब घुरी रहिया हन। रब कुरान नाज़िल तो करे जिब्रील जी रब्बे जलील वञ वञी मुझे महबूब के पैगाम दे। वमा कान अल्लाह जे शान जे लायक नाहे। अखियों खोल मुसलमान, अखियों खोल मुसलमान। जेको भरी बाजार में खुदा जे दीन जी तौहीन थो करी, तुझी जुबान कटे न छड़जे। शुक्र कर जो मदीने वारे मीर जी उम्मत में पैदा थियो ही, जंहिंजे करे बचो पियो। अॻिते छा थींदो तूं ॼाणो, तुंहिंजो रब ॼाणे। अल्लाह फरमाए वमा कान अल्लाह, ऐ अल्लाह जे शान जे लायक नाहे। मौला घुरन था भले घुरन लियो अज़िबहुम, इन्हनि ते अज़ाब कीअं कया मौला छो नथो करी। व अंत फीहिम, मुंहिंजा मुस्तफ़ा तूं जो वेठो। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो जिते रहमत होंदी उते ज़हमत न होंदे, जिते ॾींहुं हूंदो उते रात न होंदी, रात होंदी ॾींहुं न होंदो। ये जेके अपोजिट मां कुदरत में बनाया, ये अपोजिट रात आ त ॾींहुं न आहे। हिते पाकिस्तान में रात आ, दुनिया जे कंहिं खिते में ॾींहुं आ। जिथे ॾींहुं आहे उते रात न आहे, जिथे रात आ उते ॾींहुं न आहे। रहमत ऐं ज़हमत बि अपोजिट। रब तो चवे इहे कीअं थो थी सघे, जिते मुंहिंजो रहमत लिल आलमीन हुजे उते मग़रिब जो अज़ाब हुजे, इएं थी नथो। वमा कान अल्लाह, रब जो मुझे शान जे लाइक़ ई नाहे। जहिड़ो आ तहिड़ो। पर मुस्तफ़ा कलमो तो ते पढ़े थी डर अथसि। मुझे महबूब जा उम्मती मौक़ो मिलो थी, मौक़े जो सही फ़ाइदो वठ, वरन क़यामत जे ॾींहुं ॾाढी ॾुखी ॻाल्हि थी यार। बेनियाज़ जे आॾो कहिड़ो कंध खणंदासीं। बहरहाल मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ॻाल्हि मां ॻाल्हि छिड़ी वई। याद कजो उन सहाबी चयो आका उनखे चयो जेके पैसा मुंहिंजा तोॾे मिड़ई तोखे आया। हू लालची हो, ॾिठई त मौक़ो मिलियो आहे, चई न न पंहिंजो बच्चो केरु ॾींदो, एतिरा पैसा ॿिया बि ॾे। चई आका चयोमांसि ॿिया बि ॾींदो, मगर हिन न्याणीअ खे तूं ज़ुल्म न कर, क़त्ल न कर। मुंहिंजा आका उन खां न्याणी वरितनि। हुज़ूर फरमायो पोइ छा थियो? चवे तो आका जीअं घर में खणी आयुसि अचे था बरकत जा दर खुलनि।
मुसलमान कौन हुयुस ईमान कौन हुयो कलमो तो मुस्तफा ते कौन पढ़ियो हुयो में अंदर में एहसास पैदा थियो याद रखी चल अंदर में एहसास उनके पैदा थींदो आ जे जो नालो मुझे यार जे गुलामन में रब लिखी छडींदो आ उन मुझे महबूब जे सहाबी चया जेडी मन ॾिठम बरकत को धंधो इहो शुरू कयो जिथे ॾिसां न्याणी ॼाई आ वञी उते पहुचा ॾिसां हे ॿारे थो चवांस ॿार न पैसा घणा खपनी मुंहिंजा आका 60 न्याणियूं ईअं मौत खां बचायम घणियूं ॻाल्हायो त इहो जुमिलो चवां घणियूं न्याणियूं बचायम 60 न्याणियूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा महबूब 60 न्याणियूं मौत जे मुंह मां बचायम इन करे पियो सोचा उन 60 न्याणियुनि जे बचाइण जो अजर मिलंदो या कोन मिलंदो मुझे करीम मुस्तफा जो जवाब ॿुधबो पंहिंजे अंदर में हंढाए मुझे मदीने जे मीर फरमायो पुछी थो अजर मिलंदो या न मिलंदो हाका मुझे करीम मुस्तफा फरमायो अल्लाह तोखे अजु कलमो नसीब कयो आ उहो ही अजर तोखे मिलियो अल्लाह तोखे काफरन जे लिस्ट मां कढी कलमो अल्लाह तोखे नसीब कयो आ दीन खुदा तोखे नसीब कयो आ इहो अजर ई त तोखे मिलियो आ जेके 60 न्याणियुनि जी जिंदगी तो बचाई हुई ऐं मुसलमान सोच तोखे साखे त मुफ्त में मिलियो आहे इन करे कदर आहे न या वासी मुसलमानन जे घर में मौलाना अजान चई करे चयो मुबारक जे मुसलमानन जे घर में जाओ ही हुजूर जो गुम्मत थी बस एतिरे ते मुसलमान थियासी ऐं मुसलमान थी ॾेखार अल्लाह जी ज़ात बाबरकात जो खौफ रख दुरूद पढ़ त रब जो कुरान जे पढ़ा या मंज़िल शुरू ही कान थी यार जागो था मां इहे चवंदुसि थकल आस्ते उथण शुरू कंदा मां अर्ज कई थकजी पो तो को हिकड़ो इशारो कुरान को खणे मां पढ़े चुप थी वेंदुसि वरना अज रात रहमत जी बरसात आ इन फकीर वट वडी लिस्ट तैयार कयो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो गुलाम हजरत अब्दुस्सलाम नालो याद कजो छा नालो और तुम हजरत जो त अञा हिकड़ो ही मौजू पियो हले मेराज ऐं रात यार जी मुलाकात सही यो मौजू जो ॿुधायो मेराज वारो इहो ई त खड़ा ठीक है मां पहिरीं तव्हांखे चयो जी साईं असां जो रोज़ इहो कमु असांखे न सॼे सिस्टम जी ख़बर आहे बेफ़िक्र थी वेही रहो अल्लाह ताला जा बहानड़ो मुंहिंजे सुणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो सहाबिया हज़रत अब्दुस्सलाम यहूदी हो मुसलमान थियो रात ॾींहुं इबादत में गुज़ारींदो आहे यहूदी ताना ॾींदा आहिनि यहूदी मेहणा ॾींदा आहिनि हे त अहिड़ो हुयो हे त अहिड़ो हुयो हे त अहिड़ो हुयो अल्लाह जे ज़ात क़ुरान नाज़िल कयो अल्लाह ताला फरमाए लैसू सवाअन मिन अहलिल किताब यतलून आयातिल्लाह आना अल-लैल वहुम यस्जुदून मुझे सोने करीम रब फरमायो और मुझा महबूब इहे जेके ताना था जिन मुझे पाणने के इनन के ॿुधा लैसू सवा इनन जहिड़ो केर थो थी सघे
ताना था जंत हेड़ो हुयो मुझा करीम मुस्तफा इनन के बुधा तदहि हुयो जेसि तामने मुस्तफा सा अटैच न थियो हियर तामने मुस्तफा में लगला हुजूर जे हथ ते बैत करे चुको लैसु सवा मिन अहलिल किताब उम्मतुन काइमतुन यतलून